अम्मा खे कहिड़ी ज़रूरत हुई पढ़ो पाए मोहब्बत फ़क़ीर निकिरी पई कंहिंखे ख़बर ई कोन हुई त को असां सां इहो वाक़ियो पेश थियो आहे हाणे सॼे ॻोठ में हुचरो मची वेंदो असांजी रही खुई इज़त जो बि अम्मा तमाचो बणाए छॾियो छा चवंदा असांजा दोस्त त रांझन वारनि जे घर मां ॾींहं ॾिठे जो फुर थी वई अम्मा त आहे ई बेवकूफ़ पर असां रे पीउ बि वसां कोन घटायो वञी थाणे ते रिपोर्ट लिख रहे हैं छा चवंदा माण्हू त रांझण वारा पाण खे मोतबर था सम्झनि ऐं माण्हू उन्हनि जे घर में घिरी चोरी करे था वञनि छोरा मोहब्बत फ़क़ीर अधु मसलो हल करे ॾिनो आहे बाक़ी साए सूमार ते जिन्हनि खे कारे बकरे गोश्त खाराए चोर पथरा करे ॾींदो रांझन जी मां जल्दी ॿुधाए त मोहब्बत फ़क़ीर छा चयो ॿिली असांखे बि त ख़बर पए त असां सां कलूर हे कंहिं कयो आहे फ़क़ीर जूअर जे दाणनि ते फार विधी मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो उहे जूअर जा दाणा अची फ़क़ीर जी मुठ में किरिया ऐं हिकिड़ो दाणो बि हेॾे होॾे कोन तिड़ियो अम्मा इहो ॿुधाए त फ़क़ीर छा चयो बाक़ी जूअर जे दाणनि खे छॾे वॾो पहतल फ़क़ीर वॾा वॾा माण्हू वॾनि वॾनि गाॾियुनि ते चढ़ी पंहिंजा मुंझार था हल कराए मोहब्बत फ़क़ीर खे मञो या न मञो चोर मोहब्बत फ़क़ीर ई पथरा करे ॾींदो आहे रांझन जी मां ॿिली मोहब्बत फ़क़ीर जी हाक वॾी आहे असां वारा चोर इहो ई पधरा कंदो रांझन जा पीउ माण्हू ख़बर जा पन पटे था अचनि ऐं उन्हनि ते थो फार विझे मुठ में बंदि करे पंहिंजे जिन्हनि खे सॾु थो करे ऐं उन्हनि पननि ते चोरनि जा नाला लिखिजी था अचनि अम्मा तूं असांखे रुगो इहो ॿुधाए त फ़क़ीर चोरी करण वारनि जो नालो छा ॿुधायो फ़क़ीर चयो इहा फार्म तॾहिं विझंदुसि जॾहिं मुंहिंजा जिन बकरे जो गोश्त खाईंदा हाली सव में दाणनि वारी फार विझराई आई आहियां जिन बि बकर जा गोश्त खाईंदा आहिनि छा अम्मा तूं बि अकुल जी अकाबर आहे इहा ई त ॻाल्हि आहे न छोरा जो तव्हांजो न कंहिं पीर ते न फ़क़ीर ते को यकीन आहे तॾहिं पिया था कीता लोड़ियो छोरा तव्हां त ॿिली वॾा ज़ोरावर आहियो तव्हांजो त कंहिं ते बि यकीन कोन्हे को हितां जेकॾहिं 12 लखनि जी चोरी वापसि थिए सही आहे न फ़क़ीर बसि मूंखे एतिरो ॿुधायो त इहो कमु तव्हांजे दुश्मननि जो आहे जेके तव्हांखे सुखियो सताबो ॾिसी साड़ था कनि जेकी घर में घिड़ी करे चोरी करे विया इहे दुश्मन न हूंदा त बाक़ी सजण हूंदा पोइ लायो ज़ोर न पाण खे त वॾो काटकू था सम्झो वञी चोरी मोटाए अचो पंहिंजी ऐं मुंहिंजी त दोहरी वई आहे न ॾाज जी अंदर त मुंहिंजो थो सड़े मूंखे त सुकून ई कोन थो अचे रांझन जी मां छॾ तूं हिननि खे सुभाणे सूमर आहे पीढ़ीअ ते वेंदुसि ऐं उतां कारो बकर वठी सिधो मोहब्बत फ़क़ीर वटि ईंदुसि पाण ई अछा कारा पधरा थी वेंदा हा रांझन पीउ बकर सॼो कारो हुजे असली अछो दबक बि न हुजेसि बिल्कुलु कारो हूंदो अचोड़े कोठारा नारंगी वठो गिरी अचो घरनि मां नारंगी वठो नारंगी वठो अरे धंधो तो करे दादागिरी तो करे छा कम बात तोखे जो घरनि थी तो ॻाल्हाई हो कोड़े जी के वठणी हूंदी पाणे वठंदो न वठणी अथई नारंगी तो न वठ धाबा छो तो ॾी अनपुॼाईंदो आहे छा मां चवाए तो हितां धिक पंहिंजो रेड़ो अखियुनि जे अॻियां दूर थी होको तो ॾे निकिरी अचो घरनि मां हिन पीउ जे घर में वेठा बाबे जो नालो न वठ ॾे न त निस्तो नाबूद करे छॾींदो तां पीउ त तोखे ॾिसां थो छॾियो छॾे के नारंगी वठो नारंगियो अचोड़े नारंगी वठो निकिरी अचो घरनि मां नारंगी वठो अचो नारंगी वठो ज़ालमो अचो नारंगी वठो न त तव्हांजे घरनि खे बाहि ॾेई छॾींदोसांव नारंगी वठो हिते त हीरनि जो क़दुरु ई कोन्हे गरीब अदाकार नारंगी बि नथो खपाए सघे नारंगियूं वठो नारंगियो फलियूं नारंगियूं पाण बि खाओ पंहिंजी माइन खे बि खारायो नारंगी वठो अबा कीअं तो सेर जे नारंगियुनि जो सस्तियूं आहिनि चाचा घणा सेर तोरियां पोइ बि ख़बर त पए घणे सेर आहे तुंहिंजे सिर खां 300 वठंदुमि सफ़ा सस्तियूं तो ॾियां महांगियूं आहिनि मूंखे न खपनि पोइ मोतबर चुकाई छो थो मुंहिंजो टाइम तो बर्बाद करी नारंगी बि नथा वठी सघो पोइ घरां निकिरो छो था पोइ बि ॾेई छो थो माण्हू अॻु त पुछंदा न खपनि कोन थियूं नारंगियूं मां अची छितो थियो आहियां बंदूक भरे हिकिड़ी हणजनि